हिक नंढड़ी आखाणी चांवरनि जा दाणा। हिकिड़ो भिखारी हिक ॾींहुं पंहिंजे घर खां ॿाहिरि निकितो। त्योहार जो ॾींहुं आहे। अॼु गांव में ॾाढी सुठी भिक्षा मिलण जी उमेद आहे। इहो वीचार करे ई पंहिंजे झोलीअ में थोरा चांवरनि जा दाणा विझी करे ॿाहिरि आयो। इहा बि हिकु युक्ति आहे। झोलीअ में थोरा चांवर पयल हूंदा त ॿिया माण्हू ॾिसी बि ॾींदा। हुननि खे लॻंदो त कंहिं ॿिए बि ॾिना आहिनि। सिज उभरण वारो हुयो। रस्तो ख़ाली ख़ाली ॾिसण पियो अचे, पर माण्हू जागनि पिया। एतिरे में साम्हूं राजा जो रथ ईंदो नज़र आयो। भिखारी सोचे थो त अॼु राजा खां सुठी भिक्षा मिलंदी। राजा जो रथ हिन जे अॻियां अची बीठो। हिन सोचियो त मुंहिंजा धन भाग अॼु ताईं कॾहिं राजा खां भिक्षा न घुरी सघियो आहियां, छो त द्वारपाल ॿाहिरां ई मोटाए छॾींदा आहिनि। अॼु राजा पाण ई मुंहिंजे साम्हूं अची बीठो आहे। भिखारी ईअं सोचे ई पियो कि अचानक राजा हिन जे साम्हूं हिकु याचक वांगुरु बीह करे भिक्षा घुरण लॻो। राजा चवे थो त अॼु देश ते वॾो संकट आयल आहे। ज्योतिषियुनि चयो आहे, हिन संकट खां बचण लाइ जेकॾहिं मां पंहिंजो सभु कुझु त्यागे हिकु याचक वांगुरु भिक्षा ग्रहण करे खणी ईंदुसि, तॾहिं हिन संकट जो निवारण थींदो। तूं अॼु मूंखे पहिरियों माण्हू मिलियो आहीं, इन करे मां तोखां भिक्षा थो घुरां। जेकॾहिं तूं मूंखे मना कंदे त देश जो संकट टरी न सघंदो। भिखारी त समूरो जीवन घुरंदो ई रहियो हुयो। हिन जो हथ कॾहिं ॾियण लाइ हिरियल ई कोन हुयो। सोच में पइजी वियो, अॼु ही कहिड़ो वक़्तु आहे। राजा हिकु भिखारीअ खां भिक्षा थो घुरे ऐं न बि नथो करे सघां। ॾाढी मुश्किल सां चांवर जो हिकिड़ो दाणो कढी करे हिन राजा खे ॾिनो। राजा दाणो वठी ख़ुशि थी अॻिते भिक्षा वठण हलियो वियो। सभिनी हुन राजा खे तमामु घणी भिक्षा ॾिनी, पर भिखारीअ खे चांवर जे हिकु दाणे जे वञण जो बि ग़म सताइण लॻो। जीअं तीअं करे शाम जो घर आयो। भिखारीअ जी पत्नीअ झोली पलटाई त उन में अंदरि हिकु सोन जे चांवरनि जो दाणो नज़र आयो। जॾहिं संदसि धर्म पत्नीअ सोन जे दाणे लाइ पुछो त भिखारी पाण पिटे रोअण लॻो। जॾहिं हुन रोअण जो कारण पुछो त हिन समूरी ॻाल्हि ॿुधाई। तॾहिं धर्म पत्नीअ चयसि, असां जेको दान ॾींदा आहियूं उहो ई असांजे लाइ सोन आहे। जेको जमा कंदा आहियूं उहो हमेशह लाइ मिटीअ जो थी वेंदो आहे। उन ॾींहं खां पोइ भिखारीअ भिक्षा घुरण छॾे ॾिनी ऐं महिनत करे पंहिंजो परिवार पालण लॻो। जंहिं ॿियनि जे अॻियां हथ फैलाए भिक्षा घुरी, हाणे उहो उन्हनि हथनि सां दिलि खोले दान पुण्य करण लॻो। धीरे धीरे हिन जा ॾींहं मटिजण लॻा। जेके माण्हू हिन खां परे रहण पसंदि कंदा हुआ उहे हिन जे वेझो अचण लॻा ऐं हिन जी इज़त बि वधी वई। अॻु में हिन खे माण्हू भिखारी चवंदा हुआ, हाणे हिन खे सभु दानी पिया चवनि। प्रेमियो, हिन कथा जो सार इहो ई आहे त जंहिं इंसान जी वृत्ति ॾियण जी हूंदी आहे उन खे कॾहिं बि कंहिं शइ जी कमी न थींदी आहे। जेको हमेशह वठण जी नियत रखंदो आहे उन जी घुर्ज कॾहिं बि पूरी न थींदी आहे। जय झूलेलाल।